नौशर फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ में जीअं सिंध क़ौमी महाज़ पारां कुछ साल अॻु धाड़ियुनि हथां अगवा थियल प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़नि पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज ते वेठल अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में हुकूमत नाले का शइ नाहे। सिंध धारियल राज जे हवाले थी चुकी आहे। सिंध में लाक़ानूनियत एतिरी वधी वई आहे जो सिंध में केरु बि महफ़ूज़ नाहे। उस्तादनि तोड़े शागिर्दनि वापारियुनि समेत को बि शहरी महफ़ूज़ नाहे। एहतजाज जी अॻवानी कंदड़ जसकम जे अॻवाननि अयाज़ राजपर, असद उमरानी, फरीद लाशारी, रहमान ट्रगर, अवेस फुल ऐं ॿियनि हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे आज़ादु कराए पंहिंजी अमड़ ऐं पीउ जे हवाले कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तो एहतजाज कयो वेंदो। धाड़ेल कल्चर